स्टार्ट कंदो दोस्तों वेलकम टू द वीडियो नई वीडियो में तव्हांखे खुश आमदीद चऊं था दोस्तों ईद जो जेको आहे पहिरियों ॾींहुं आहे ऐं जेको आहे शाम जो टाइम आहे फैज़ान में जेको प्रोग्राम सेट कंदा पिया फैज़ान खे आहे शहर घुमणो पोइ फैज़ान छा तयारी आहे शहर घुमणो न आहे शहर के फुरणो आहे छा करणो आहे फुरणो परियों केरु न आहे परियों नालो छा आहे हिन जो हां नालो छा आहे नालो विसरी वियो हां गिरिंच दोस्तों ये पेट आहे सीखे तो पे गिलण जेको आहे सीखे तो गिलेंदो आहे सीखे जल गिरिंच नालो दस नंढो बच्चो आहे अञा पोइ काथे प्रोग्राम आहे काथे हिते घर में संगत वारी आई आहे न उन वटि हो कोने रोकड़ो कोने फैज़ान जेका आहे संगत आई कोने हाणे मूंखे चवंदो पियो तूं हल मां सां गॾु जेको आहे शहर मां जो प्रोग्राम कोने को घर वेही रहंदो हाँ घर वेंदा हूं ॿियो चुपड़ी करे हिते वेंदा आहियूं हिते जेको आहे न बारबीक्यू कंदा आहियूं छा प्रोग्राम कंदा हूं राति जो वाकई ॻाल्हि सची आहे बड़े पाड़े में पिनी जाना वञी करे ॿुटियूं हले रे हेॾे फंड कुटी पाण चलियोसीं विराए पाण तो विराए चलियोसीं हाणे बड़े पाड़े में पिनी आहे ॾिस काथी ॾिस काथी को माल तगड़ो हुजे फैज़ान के चवांसि तो असांजो लेलो जेको आहे विराजी वियो हाणे चवांसि तो वञी करे पिनी आहे त पोइ खण बारबीक्यू कयूं पनियूं खण चापराई वरदो ई वंडी जेको आहे वठी आहे मिठाई आहे छा पिया खणंदो जेकी वठी आया आहियूं वॾियूं थैलियूं खला आणंदे माण्हू दोस्तों घर वेठे वेठे बहुत थिया पे फैज़ान स्विमिंग पूल ते जेको आहे चकर ॾियारे आहे मूंखे त वञी त पियो जेको आहे मीरपुर स्विमिंग पूल ते फिलहाल जेको आहे देर की बाईपास ते आहियूं मोहम्मद 10 दोस्तों मीरपुर सिटी जेको आहे एंट्री थी चुका आहियूं मीरपुर सिटी बि तव्हांखे ॾेखारींदो अॼु पंजाब जे शहरनि जो एंट्रेंस ॾिसी करे जेको आहे दिलि ख़ुशि थी वेंदी आहे गुल हूंदा आहिनि त ॿाहिरां जेको आहे पार्किंग हूंदी आहे पर सिंध जा शहर जेका आहिनि तबाह हाल थियल आहिनि ख़ाली जेको आहे रोड बि जेको आहे सुठो न आहे दोस्तों मीरपुर खां जेको आउट थींदो पिया जरवार रोड ते शहदानी वाटर पार्क जेको आहे जरवार रोड ते आहे हीउ जो जेको आहे जर्नी आहे शहर जेको आहे सुनसान लॻो पियो आहे दुकान वग़ैरह बंदि आहिनि वाटर पार्क ते जेको आहे पहुची चुका आहियूं रश न हुजे हा फैज़ान पोइ जेको आहे वाटर पार्क ते जेको आहे पहुची चुका आहियूं फैज़ान जेको आहे त रेडी आहे तड़कण लाइ दम बीजा दोस्तों वाटर पार्क जेको आउट थी विया आहियूं फैज़ान जेको आहे अचण जो नालो न थिए पियो तक़रीबन 5 घंटा थी विया सुबुह टाइम आयासीं 3 थियनि था पिया बढ़िया मज़ो आयो न हाणे खाईंदे छा हाणे सुबुह जे टाइम आयासीं तक़रीबन 3 थियनि था पिया त अॻिते बि जेको आहे त तव्हांखे हाल ॾींदासीं त हाणे जेको आहे मीरपुर जी तरफ़ हलूं था हिते जेको आहे फैज़ान खे बिरयानी बि खाराईंदा ऐं तव्हांखे जेको आहे मीरपुर जो विज़िट बि कराईंदा